दोस्तों तव्हांखे कीअं ख़बर पए त तव्हांजी वीडियो कंहिं अपलोड कई आहे ऐं जेकॾहिं उहा वीडियो उन चैनल तां तव्हां हटाइणु चाहियो था त तव्हांखे छा करणु घुरिजे। ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो त हुनखे चइजे त हीअ वीडियो हटाए ऐं ॿियो तरीक़ो ॼाणण जे लाइ हिन वीडियो खे तव्हां पूरो ॾिसंदा। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों सभ खां पहिरीं तव्हां वञो यूट्यूब ते। जॾहिं यूट्यूब ते ई वेंदो ऐं यूट्यूब ते वञण खां पोइ तव्हां वञो स्टूडियो में। स्टूडियो में अचण खां पोइ तव्हांखे हिन साइड में जेके ऑप्शन मिलनि था जिन में तव्हां थोरो स्क्रॉल हेठि कंदो तव्हांखे कॉपीराइट जो ऑप्शन मिलंदो। हिन ते क्लिक कयो। मोनिटाइज़ेशन खां मथे कॉपीराइट। यादि रहे ही किन दोस्तनि खे मिलियो हूंदो जिन जा ज़्यादा सब्सक्राइबर्स हूंदा उन्हनि खे मिलियो हूंदो, मतिलबु 4-5 हज़ार सब्सक्राइबर्स हूंदा ऐं किन दोस्तनि खे अञा ताईं कोन मिलियो हूंदो त उहे वेट कनि, उन्हनि खे मिली वेंदो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसी सघो था त मुंहिंजो इहे 4 वीडियोज़ आहिनि जेके मुख़्तलिफ़ दोस्तनि अपलोड कयूं आहिनि ऐं इन्हनि खे आउं हटाइणु चाहियां। जेकॾहिं आउं उन्हनि खे स्ट्राइक मोकिलियां तॾहिं मोकिले सघां थो, मतिलबु त इन्हनि खे आउं जेकॾहिं रिमूव करियां रिप करे सघां थो या वरी उन्हनि ॾांहुं मैसेज कजे त तव्हां हिनखे पाण रिमूव कयो वीडियो खे, छो जो वीडियो मुंहिंजी आहे। दोस्तों हीअ तव्हां ॾिसी सघो था वीडियो मुंहिंजे जो टाइटल आहे ऐं इहो 100% वीडियो मुंहिंजो आहे। छो मैच में जेको आहे 100% मुंहिंजो वीडियो आहे ऐं उनखां अलावा सभई वीडियो 100% आहिनि। केरु मुंहिंजो थोरो वीडियो बि यूज़ कंदो न, तक़रीबन 10% 15%, तॾहिं बि यूट्यूब मूंखे ॿुधाईंदो त मुंहिंजो वीडियो कंहिं केतिरो यूज़ कयो आहे। अच्छा, उनखां पोइ हिते तव्हांखे 3 ऑप्शन मिलनि था। पहिरियों ऑप्शन आहे मूव टू अचीव, मतिलबु मूंखे मिलियो बसि ख़ैरु आहे हुनजो। ॿियो आहे रिक्वेस्ट वीडियो रिमूवल ऐं टियों आहे कॉन्टेक्ट चैनल। ठीकु आहे, असां कॉन्टेक्ट चैनल ते क्लिक कंदासीं छो जो असांखे चैनल वारे सां राब्तो करिणो आहे त उहो पाण हिन वीडियो खे हटाए। जेकॾहिं आउं कॉपीराइट ओनर आहियां ऐं मुंहिंजो नालो जेको आहे सो फलाणो आहे, जेकॾहिं आउं हुते रिक्वेस्ट वीडियो रिमूवल ते क्लिक करे हिते पंहिंजो जेको मवाद मूंखां पुछी रहियो आहे फॉर्म में, उहे बि सभु सादा सवाल आहिनि जिन में मूंखां नालो पुछी रहियो आहे ऐं कंट्री, फ़ोन नंबर वग़ैरह वग़ैरह। त इन्हनि खे उनखां पोइ बसि तव्हांखे फॉर्म सबमिट करिणो आहे। सबमिट करण खां पोइ बसि उन ॾांहुं डायरेक्ट हिकिड़ो मेल वेंदी ऐं मेल वञण खां पोइ उनजो वीडियो ऑटोमेटिक उन चैनल तां डाउन थी वेंदो, मतिलबु त। ऐं ॿियो जेको आहे उहा कॉन्टेक्ट चैनल, उन में सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजी ईमेल एड्रेस लिखणी आहे ऐं हेठि तव्हांखे डिस्क्रिप्शन हिन तरह जी अॻु में लिखिजी मिलंदी यूट्यूब पारां। हिनखे जेकॾहिं तव्हां मॉडिफाई करणु चाहियो था त हिन में कुझु बि लिखी सघो था। जीअं मिसाल तौरु जेको यूज़र आहे उहो सिंधी हूंदो, तव्हां सिंधी में कुझु लिखी छॾियो। हिते बसि आउं मुंहिंजी ईमेल एड्रेस लिखां थो ऐं सेंड ते क्लिक करियां थो त उन यूज़र जंहिंजो नालो लिखियो पियो आहे उन ॾांहुं हीअ मेल वेंदी त महिरबानी करे हीअ वीडियो तव्हां डिलीट कयो छो जो हीअ वीडियो मुंहिंजो आहे ऐं मूं हुनखे अपलोड कयो आहे। त दोस्तों बसि हीअ नंढड़ी वीडियो तव्हांखे सोचियमि त ॿुधाए छॾियां। उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। को बि सुवाल आहे कमेंट में लिखो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलंदो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। गुड बाय।